नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट मेडिकल रिपोर्ट अचण खां पोइ आरज़ू फातिमा खे दारुल अमान मोकिलण जो हुक्म ॾींदे हिदायत कई है त जंहिंसां ही मिलण चाहे सिर्फ़ उन सां ही मिलण जी मुलाक़ात कई वञे। जस्टिस के आगा जी सरबराही में 2 रुकनी बेंच जो आॾो आरज़ू फातिमा केस जी ॿुधणी थी। दरख़्वास्त ॾींदड़ आरज़ू खे पेश कयो वियो। अदालत आरज़ू खां ॿीहर पुछाणो कयो त अव्हां जे मथां को दबाव त नाहे, जंहिं ते आरज़ू बयान ॾींदे चयो त न, मुंहिंजे मथां को भी दबाव न है, मूं पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो, शादी कई है। आरज़ू जे वकील मौक़िफ़ ॾिनो त छोकरी हर भेरे इहो चई चुकी है हिन जे मथां को भी दबाव न है। आरज़ू जी उम्र ॾिसण लाइ रिपोर्ट पेश कई वई है। 5 रुकनी मेडिकल बोर्ड आरज़ू जी उम्र 14 खां 15 साल करार ॾेई छॾी है। वकील मौक़िफ़ ॾिनो त 14 सालनि जी छोकरी पसंद जी शादी करे सघे थी या न, इन पॉइंट ते दलील ॾींदासीं। आरज़ू तरफ़ां नए वकील ऐं वकालतनामो जमा करण ते ज़ोर भरियो, जंहिं ते अदालत चयो त केस अॻे खां ई वकील मौजूद है। आरज़ू जे वकील मौक़िफ़ ॾिनो त छोकरी बालिग ऐं पसंद जो पढ़नो करे सघे थी। अदालत चयो त छोकरी वाज़े कयो है इन पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम कबूल कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।